अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अहुम यक़सिमूना रहमत रब्बिक नहनु क़स्समना बैनहुम मईशतहुम फिल हयातिद दुनिया व रफ़अना बअदहुम फ़ौक़ बअदिन दरजात लियत्तख़िज़ बअदुहुम बअदन सुख़रिय्या व रहमतु रब्बिका खैरुम मिम्मा यजमऊन। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। मुसलमान भाइयों, अल्लाह ने पाक कलाम जा सूरत ज़ुख़्रुफ़ की एक आयत सबूरी मुतमद सामने तिलावत किया। इन आयत पाक के अंदर अल्लाह तबारक व तआला जल्ल शानुहु इरशाद फरमायो अहुम यक़सिमून रहमत रब्बिक, छा ये मानू अल्लाह जे रहमत के वंडण वारा है? छा ये मानू अल्लाह जे रहमत ऐं रब जे नेमत के वंडण वारा है? न, रहमत जे वंडण वारो केरु आहे? मानू को भी रब जी रहमत के वंडण वारो न हूंदो आहे। अल्लाह जे खजानन के वंडण मानू जे हथन में न हूंदो आहे, पंहिंजे खजानन के वंडण वारो अल्लाह पाण। अॻिते फरमाईंदो नहनु क़स्समना बैनहुम मईशतहुम फिल हयातिद दुनिया, हिन दुनिया वारी जिंदगी जे अंदर मानू जी रोज़ी के मईशत के वंडण वारा असी आहियूं। अल्लाह फरमाए थो त माण्हुनि जे विच में रिज़्क़, रोज़ीनो, इज़्ज़त, दीन, माल जो कुछ वंड आहे उहो वंडण वारी ज़ात अल्लाह जी आहे। वंडण वारी ज़ात अल्लाह जी आहे। वो वंडण वारे जी मर्ज़ी आहे, कंहिंखे घटि ॾिए, कंहिंखे वधीक ॾिए। जी उनजो हिकिड़ो मिसाल आहे। मिसाल हूंदो आहे ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ। मुंहिंजा हिकिड़ा 100 मुरीद आया, मूं वटि आया, साईं असांखे कुझु ॾे। मां उन्हनि जो पीउ जी जाइ ते आहियां, मुर्शिद आहियां, उहे मुंहिंजा बचे जी जाइ ते आहियां। मूं पंहिंजी मर्ज़ी सां कंहिंखे 5 रुपया ॾिना, कंहिंखे 50 ॾिनो, कंहिंखे 500 ॾिना, कंहिंखे 5000 ॾिना, कंहिंखे 5 लख ॾिना। मुंहिंजी मर्ज़ी आहे। मुरीद मुंहिंजा आहिनि, बच्चा मुंहिंजा आहिनि, ऐं उन्हनि खे मूं पाण वंड ॾिनी आहे। कंहिंखे घटि मिलियो, कंहिंखे घणो मिलियो, कंहिंखे थोरो मिलियो, कंहिंखे सवायो मिलियो। हाणे जेको उन मुंहिंजी वंड जी विरासत ते ख़ुशि थियो, जेको मिलियो भली 5 मिलिया या 50 मिलियो, मुर्शिद जे हथों मिलिया, मां ख़ुशि आहियां। इनखे चइबो आहे शुकुर। समझो था? घटि मिलियो आहे उन ते माफ़ करे, बस जेका मुर्शिद ॾिनो बस मां उन ते राज़ी आहियां। इनखे चइबो आहे सबुर। घटि मिलण ते छा कयो? बर्दाश्त कई, भई उनखे 5 लख मिलिया आहे, मूंखे 5 रुपया मिलिया आहे, पर हाणे जे मुर्शिद राज़ी आहे, मां बि राज़ी आहियां, 5 में मां ख़ुशि आहियां। इनखे चइबो आहे सबुर। पर जंहिंखे 5 लख मिलिया आहिनि, उहो ख़ुशीअ में चए थो साईं जी वॾी महिरबानी, साईं जा अहसान, मूंखे 5 लख ॾिना अथई, साईं जी महिरबानी। इनखे चइबो आहे शुकुर। पर हिकिड़ो महिनत करे ई नथो। घटि मिलियो आहे या मथे मिलियो आहे, पर जेको यार ॾिनो आहे मां उन ते राज़ी आहियां, मुर्शिद ॾिनो आहे मां उन ते राज़ी आहियां। इनखे चइबो आहे रज़ा। वंड जी विरासत ते रज़ा, राज़ी रहण।
100 माण्हू सभई मुंहिंजा मुरीद आहिनि, सभु मुंहिंजा बच्चा आहिनि, सभु मूंखे प्यारा आहिनि, सभु दिलि खे वेझा आहिनि, पर जे सब्र कयो आहे उहो मूंखे वणंदो, जे शुक्र कयो आहे उहो मूंखे वणंदो, पर मुंहिंजी दिलि उन खे चाहींदी जेको मुंहिंजी विरासत ते राज़ी रहियो। जेकॾहिं चवे थो त यार साईं इहो सुठो न कयो, मूंखे उहे 5 ॾिनई, उनखे 500 ॾिनई, इहो सुठो न कयो, इहा आहे शिकायत। शिकायत वारो मूंखे न वणंदो। मां त यार हे कहिड़ो भला जंडो मुरीद आहे, पर मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे जेतिरो ॾियां। सम्झो था ॻाल्हि खे? हाणे इहो मिसाल रखो हिकिड़े पासे, मिसाल हो ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ। असीं सभई अल्लाह जा बाग़ आहियूं, रब जा ख़ल्क़ियल आहियूं, रब जा पैदा कयल आहियूं। अल्लाह असांजो ख़ालिक आहे, मालिक आहे, राज़िक आहे, जियारण वारो, मारण वारो, असांखे रोज़ी ॾियण वारो, बच्चा ॾियण वारो, इज़त ॾियण वारो, माल ॾियण वारो, जो कुझु असांखे मिलियो आहे केरु ॾिनो आहे? जो कुझु मिलियो आहे न अल्लाह ॾिनो आहे। कंहिंखे कुर्सी ॾिनई, कंहिंखे इक़्तिदार ॾिनई, कंहिंखे 10 पुट ॾिनई, कंहिंखे हिकिड़ो पुट कोन्हे, कंहिंखे जोड़ा जोड़ा पुटनि जा, कंहिंखे रुॻे धीअरूं धीअरूं। हिकिड़ी माई आई मूं वटि रोए रोए, साईं दुआ घुरो, मूंखे हिकिड़ी न्याणी थी वई, 8 पुट में हिकिड़ी बि न्याणी कोन्हे, रोए थी वेंदी त मूंखे हिकिड़ी न्याणी थिए। हिकिड़ो वरी माण्हू आयो, चईंसि मूंखे रुॻे धीअरूं आहिनि, 7 धीअरूं आहिनि, हाणे अल्ट्रासाउंड करायो त चवंदा त अञा 8 धीअ अथई, दुआ घुरो मूंखे हिकिड़ो पुट थिए। रब जी मर्ज़ी आहे न, कंहिंखे रुॻे धीअरूं ॾिए, कंहिंखे रुॻे पुट ॾिए, कंहिंखे जोड़ा जोड़ा पुटनि जा ॾिए, कंहिंखे न पुट न थी। रब जी मर्ज़ी आहे, सम्झो था? कंहिंखे मालदार बनाई, दौलत ॾिनई, पैसा ॾिनई, ॾेई नथा सघनि, उन्हनि जी एतिरी दौलत आहे, ॾेई नथा सघनि, एतिरो अलाह ताला उन्हनि खे माल ॾिनो आहे। हिकिड़ा वीचारा वरी सुबुह जो खाइनि था त शाम जे लाइ परेशान आहिनि त शाम जो बचनि खे छा खाराईंदुसि? ॻाल्हि सम्झो था? बताए फ़क़ीर खे ॾिनो ॿेरनि जी छली भरियल हुजे, ॿेर खारी ॿेरनि जी भरियल, बताए सभिनी खे विरहाए ॾे, चई भला माण्हुनि जी विरासत कयां या अलाह जी विरासत कयां? सभिनी जो बताया फ़क़ीर अलाह वारी विरासत। ईअं कई जो हिकिड़नि खे मुठ ॾिनई, कंहिंखे टुक भरे ॾिनई, कंहिंखे हिकिड़ो ॾिनई, कंहिंखे 2 ॾिनई, कंहिंखे लख भरे ॾिनई। माण्हुनि खे बताया हे कहिड़ो ख़बर कयो अथई? सभिनी खे हिक जेतिरो ॾिनी आहे न, चई इहो हिक जहिड़ो हिक जेतिरो ॾियण जो आहे माण्हुनि जी राशा काशा। अलाह जी वंड ईअं आहे, कंहिंखे अमीर, कंहिंखे ग़रीब, कंहिंखे मिस्कीन, कंहिंखे ताजिर, कंहिंखे तवक्कर, कंहिंखे फ़क़ीर, कंहिंखे ग़रीब, कंहिंखे अमीर, ये सब अल्लाह जी वंड ई विरासत आहे। तव्हां सम्झी? हाणे उहा वरी क़ुरान जी आयत मां तव्हांखे वरी थो ॿुधायां। रब्बुल आलमीन जल शान थो फरमाए त नहनु कसमना बैनहुम मईशतुन फिल हयातिद दुनिया, हिन दुनिया वारी ज़िंदगी में तव्हांजे मईशत खे, तव्हांजे रोज़ी खे वंडण वारो मां अल्लाह पाण आहियां। मूं रब वंड कई आहे, मूं विरासत कई आहे। जो कुझु तव्हांखे मिलियो आहे न, इहो मूं रब तव्हांखे ॾिनो आहे। पोइ छा था चओ? पंहिंजे मालिक रब्बुल आलमीन जेकी ॾिनो उन ते ख़ुशि आहियो या नाराज़ आहियो? जी, जेकॾहिं थोरो मिलियो अथव त उन ते सब्र करणो पवंदो, जे घणो मिलियो आहे त उन ते शुक्र करणो पवंदो। ऐं हिकिड़े खे घणो मिलियो आहे, ॿिए खे घटि मिलियो आहे, उनखे ॾिसी इन खे वरी एतिरो छो मिलियो, इनखे सॾिबो आहे साड़, इनखे सॾिबो आहे हसद। कंहिंखे गाॾी कंहिंजी तेजाब ते चढ़ियो हुजे, हे वरी सड़े, हल इनखे वरी एॾी गाॾी, कंहिं बंगलो चढ़ायो, हल वरी
बंगलो इने के प्लाट बिने जो ये पुट तुने जा इने के सर्वो सार इहो जेको सार थो करे इहो उन्ने माण्हू सां नथो सड़े पर असुल में इहो अल्लाह जी ज़ात सां थो सड़े इहो रब जी ज़ात सां थो मुक़ाबिलो करे हिन खे तो एतिरो छो ॾिनो आहे भई हुन खे जे मिलियो आहे हुन खे अलाह ॾिनो आहे न सम्झो था ॻाल्हि सम्झो था जेकॾहिं तव्हांखे घटि मिलियो आहे तव्हांखे उन ते सब्र करणो आहे जे वधीक मिलियो आहे उन ते तव्हांखे शुक्र करणो आहे ऐं जेकी कुझु रब जी वंड ॾिसो था उन ते रब सां राज़ी रहणु सिखो अल्लाह सां राज़ी रहणु सिखो जेके रब जे वंड विरासत रब जे फ़ैसिले ते राज़ी रहंदा आहिनि अल्लाह उन सां ख़ुशि थींदो रब के राज़ी करण जो रस्तो इहो हो जेके इहा शइ मिली वई उनखे विलायत मिली वई विलायत अल्लाह जा वली जिते कुबा थिया पिया आहिनि ऐं अल्लाह जा दोस्त था सजनि था कलंदर लाल शहबाज था भिटाई साहब था पंहिंजो अब्दुल्ला शाह गाज़ी अब्दुल्ला शाह साहबी अदा पीरान पीर दस्तगी वली ॿुधो था न वली उहा विलायत इहा आहे अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहण इहा विलायत समझो था रब जे फैसलन ते राज़ी रहे रब जे वंड ऐं विरासत ते राज़ी रहे रब करीम के घट ॾिनो के वध ॾिनो उन ते साड़ न करे हसद न करे बुग़्ज़ न करे दिल में सड़े न इहो अल्लाह जो दोस्त बणजी ऐं जेको ॿियनि सां सड़ंदो आहे न रब उन खे सड़ींदो सम्झो था जेको कंहिंजो चो कपिड़ो ॾिसी सड़े थो अल्लाह वरी उन खे अञा वधाईंदो हिन खे अञा ज़िल्लत में विझंदो इहो बि दस्तूर अथव रब जी ज़ात जो छो त इहो माण्हू जेको सड़े थो न इहो ख़ुदि अल्लाह जी ज़ात सां मुक़ाबिलो थो करे त हिन खे एतिरो छो ॾिनो अथई एतिराज़ उहो करे जेको भाईवार हुजे शइ में भाईवार हुजे उहो एतिराज़ करे तो ठहे थो ये ॻाल्हि सम्झण जी आहे उहे ध्यानु कयो भई हीअ लठ मुंहिंजी आहे मूं वरिती आहे मुंहिंजी मिल्कियत आहे हिन लठ खे ये कुल चिट ॾाढी सुठी आहे सुहिणी आहे हिन खे मां फंजा मुंहिंजी मर्ज़ी आहे हिन जो रंग लाहियां मुंहिंजी मर्ज़ी आहे हिन खे मथे ते रखां मुंहिंजी मर्ज़ी आहे हथ में छॾियां मुंहिंजी मर्ज़ी आहे कुल्हे ते रखां मुंहिंजी मर्ज़ी आहे मुंहिंजी शइ आहे न भई तव्हां सभई उथी तव्हां मज़ा पुछोसीं कुल्हे ते में रखो हथ में रखो भई तूं केरु थींदो मूंखे पुछण वारो लठ बि मुंहिंजी मालिक बि मां कुल्हे ते रखां मुंहिंजी मर्ज़ी हथ में छॾियां मुंहिंजी मर्ज़ी हा हीअ लठ मूं वरिती ही 500 रुपए के 250 भरिया मौली साहब मौली मोहम्मद इब्राहिम सेवा में आयो 250 भरिया मौली साहब 250 भरिया मूं हाणे हिन लठ में असां ॿई आहियूं भाईवार लठ में असां ॿई भाईवार आहियूं अधु मुंहिंजो आहे पैसा अधु मुंहिंजा आहिनि अधु हिन जा आहिनि मां जेकॾहिं हिन लठ खे भञा त मौली साहब जो हक़ आहे मूंखां पुछे साईं लठ छो थो भञी तुंहिंजी सॼी मिल्कियत तुंहिंजी त कोन्हे न 250 मुंहिंजा आहिनि मुंहिंजी शइ आहे मुंहिंजो हिन ते भाॻो आहे मुंहिंजी लठ खे छो थो भञे भई जॾहिं ही मूंसां भाईवार आहे त इहो मुंहिंजे ॻाल्हि ते एतिराज़ करे सघे थो ठहे बि थो ऐं हक़ बि आहे इन जो हक़ आहे मूंखे पुछा थो करे साईं लठ हथ में खणण खे मथे ते छो थो रखी हे मूं ते एतिराज़ करे सघे थो छो त हे भाईवार पर जॾहिं लठ मुंहिंजी आहे पैसा बि मूं भरिया आहिनि शइ बि मुंहिंजी आहे त ॿिए कंहिंखे कहिड़ो इख़्तियार जो मूं ते एतिराज़ करे जी तव्हां सम्झो था हाणे अल्लाह ताला जल शानो हिन सॼी काइनात जो मालिक अकेलो अल्लाह
छा भाईवार दुनिया में आहे ही न जे को चवे तो ॿियो को भाईवार इहो शिरक आहे इहो मुशरिक आहे इहो जहन्नम जी बाहि में सड़ंदो अल्लाह सां शिरक करण वारो मुशरिक आहे उहो माण्हू कॾहिं बि जन्नत जी ख़ुशबू बि न सिखी सघंदो काइनात जो कुझु आहे सभिनी जो मालिक केरु आहे भला उन सां ॿियो को भाईवार आहे जी उन सां को उन जी काइनात में आसमान ठाहियो आसमान में ॿियो केरु उन सां भाईवार आहे ज़मीन ठाही ज़मीन में को भाईवार आहे मुंहिंजो वजूद रब ठाहियो मुंहिंजो वजूद هو الذي يصوركم في الارحام كيف يشاء मां उहो रब आहियां माइरुनि जे पेटनि में तव्हांजूं सूरतूं मां रब ठाहींदो आहियां भला कीअं ठाहींदो ही फरमायो कैफ यशा जीअं मां रब चाहींदो आहियां ईअं मां अल्लाह ठाहींदो आहियां हे अखियूं ठाहियईं हे मथां भेरूं ठाहियईं हे कन ठाहियईं हे वजूद जोड़ियईं इन जोड़ण वारो हे वजूद जा चित्र चित्रण वारो केरु अल्लाह हाणे जेकॾहिं कंहिंखे कानो करे त मर्ज़ी वारो आहे उन जी शइ आहे न अंधो बणाए त मर्ज़ी वारो आहे कंहिंखे लूलो लंगड़ो बणाए मर्ज़ी वारो आहे छो त उन जो शरीक केरु न आहे डंडे में मूंसां ॿियो को शरीक न आहे त हिन जो ॿियो केरु नालो नथो वठी सघे मुंहिंजी मर्ज़ी आहे भञा टोया ऊंधो कया सिधो कया मुंहिंजी मर्ज़ी आहे हीअ काइनात सभिनी जो अकेलो मालिक अल्लाह हुआ उनखे जियारे मर्ज़ी वारो मारे मर्ज़ी वारो हलाए मर्ज़ी वारो क़यामत आणे मर्ज़ी वारो कंहिंखे पुट ॾे मर्ज़ी वारो कंहिंखे धीउ ॾे मर्ज़ी वारो कंहिंखे संड बणाए त मर्ज़ी वारो या उनजी मर्ज़ी आहे उनजो पावर आहे उनजो इख्तियार आहे केरु बि असां में उनजो भाईवार न आहे उन सां शरीक न आहे असांजो कमु न आहे जो एतिराज़ कयूं अल्लाह जे फ़ैसिले ते असांखे छा करिणो आहे सरे तस्लीम मालिक मां राज़ी आहियां जंहिंमें तूं राज़ी आहीं जंहिंमें मां राज़ी मुंहिंजा मौला मां राज़ी आहियां पुट ॾिनई मां राज़ी आहियां बल्कि वक़्तु ई घुराए वक़्तु ई जवान पुट मरी वियो मौला घुराई मां राज़ी आहियां मुंहिंजी शइ हुई तो ॾिनी हुई तो घुराई पुट सम्झो था हा हिकिड़े ज़माने हिकिड़ी माई खे हिकिड़ो ई पुटु हुयो मरी वियुसि उहा माई अल्लाह खे गारियूं पई ॾे हीअं हथ मथे करे पूजा ॾिबा आहिनि न हथनि जा वरी पेर मथे करे पेरनि जा पूजा पई ॾे अल्लाह खे पूजा ॾे फलाणे खे 4 पुट हुनजो न मारी फलाणे खे 5 पुट हुनजो न मारी फलाणे जो हेतिरा 8 पुट हुनजो न मारी मुंहिंजो हिकिड़ो पुटु मारे छॾी भई तूं केरु थींदी अल्लाह जे फ़ैसिले ते रब खां पुछाणो करण वारी तूं शरीक त न आहीं न तूं रब जी भाईवार त न आहीं न रब जी शइ हुई घुराई त मर्ज़ी वारो ॾिनई त मर्ज़ी वारो पुट ॻाल्हि सम्झ में आई वरी ॿुधो क़ुर रब फरमातो नहनु कसमना बैनहुम मईशतहुम फिल हयातिद दुनिया दुनिया वाली जिंदगी में मूं रब तव्हांजी रोज़ी तव्हांजे मथां नेमतूं पाण वंटियूं आहिनि विरासत मूं पाण कई आहे रफ़ाना बादहुम फौक़ बादिन दर्जात हिकड़नि जे दर्जनि खे मां ॿियनि जे दर्जनि ते वधाईंदो आहियां हिकड़नि जे दर्जनि खे ॿियनि जे दर्जनि ते मां वधाईंदो आहियां इहो वधाइण घटाइण कंहिंखे माल में वधाए कंहिंखे कुर्सी में इक़्तिदार में वधाए दर्जा थींदा आहिनि मिसाल को सिपाही आहे कांस्टेबल आहे वरी उन जे मथां हेड कांस्टेबल आहे हे सिपाही वेठो आहे हिनखे वधीक ख़बर आहे हेड कांस्टेबल खां मथे केरु हूंदो आहे एएसआई पोइ सब इंस्पेक्टर पोइ इंस्पेक्टर पोइ डीएसपी पोइ एसपी पोइ डीआईजी पोइ आईजी इहो वञी दंग थियो
हाणे ये पुलिस जी रैंक है, पुलिस का दर्जा जीअं पुलिस जा ये तो माण्हुनि जा ठाहियल आहिनि, पर इंसाननि में अल्लाह ताला दर्जा बंदी कई आहे। इंसाननि में कंहिंखे रब वधीक नवाज़ियो आहे, कंहिंखे विचोलो रखियो आहे, कंहिंखे घटि रखियो आहे। रब फरमाए थो ये दर्जा मां अल्लाह जो ठाहिया। कंहिंखे मथे दर्जे में मोकिले छॾिया, मुंहिंजी मर्ज़ी आहे। भाई तव्हां केरु थींदा आहियो त हिन खे हे दर्जो छो मिलियो? भाई तूं छो थो पुछी? तूं अल्लाह जो भाईवारी छा? अल्लाह सां शरीक आहीं छा तूं? समझो न कोन समझो? हाँ बस ये हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजी खोपड़ी में वेही वञे न त घणियूं परेशानियूं खां जाम छुटी पवंदव। जेके फितरात में वेठा आहियो घोड़ा में, ये शइ न मिली, ये न मिली, ये न थियो, ऊअं न थियो, घणा वेठा आहिनि हिते। हर कंहिंजूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं अंदरि में रखी वेठा आहिनि। मक्का मुकरमा में बैतुल्लाह शरीफ जो मां तवाफ करे निकतुसि, बाप अब्दुल अजीज का की ॿाहिरि आयुसि, हिकिड़ो माण्हू अचे मूंखे हीअं ज़ोर सां हथ विधई, दिलि पर साईं कुमो ख़ैर त आहे, हिकिड़ो पठान ॿियो ज़बरो मुड़ुस, वरी जो मूंखे हीअं करे हथ विधई ज़ोर सां, जो ख़ैर त आहे। चेस काले जुब्बे वालो काबे में इशारो करे, चेस काले जुब्बे वालों को बोलो मुझे नसीम अख्तर चाहिए। जो ख़ैर त आहे वो छोकरी हुई नसीम अख्तर, उन सां हे चाहे तो मुझे शादी थी। जो चई न मुझे एक हफ्ता हो गया इस काले जुब्बे को पकड़ के रो रहा हूँ, गिर गिर रो रहा हूँ, मुझे वो अभी तक नहीं मिली। तुम बोलो, सुना है तुम अल्लाह वाले हो, बुजुर्ग हो, अल्लाह के वली हो, इसको बोलो काले जुब्बे वाले को ये नसीम अख्तर मुझे चाहिए, नहीं तो मैं तुझे नहीं छोड़ूंगा। सारा जीत ते बोले नो तू खजी रखे ते पकड़ियो थे मुझे पता थतो थी। अल्लाह जी मर्ज़ी आहे, नसीम अख्तर जे करे के ॿिए जे मुक़द्दर में लिखियल आहे, हुन जो औलाद लिखियल आहे, उन खे ॿिए मुड़ुस समझा उहा तोखे कीअं मिलंदी? ये तो फैसलो अल्लाह जो आहे न, कंहिंजो निकाह कंहिंसां थियणो आहे। पुट हीअ ॻाल्हि यादि रखो त दाणे दाणे ते रब लिखी छॾियो आहे त हे नसीब फलाणे पुट फलाणे जे जो आहे। मां हिते कॉलेज में पढ़ंदो हुउसि, असांजे कॉलेज में हिकिड़ो मसइलो थी पियो, पोइ रईस गुलाम हैदर खां निज़ामानी मातरी जो उन वक़्त में MPA हुयो, गुलाम हैदर निज़ामानी उते आयो ॻाल्हि कंदे चई त मुझे तहरीक कारी MRD जी कहिड़ी उन में हिनखे जेल में विधो। जे मूंखों वो फौज जो मेजर पियो पुछे त हाजी साहब आप कैसे आए? कि मेरी रोजी लिखी हुई थी यहाँ जेल में, मेरी रोजी लिखी हुई, दीवार फांद कर अपनी रोजी खाने के लिए आया। दीवार टपी पंहिंजी रोजी खाइण आयो आहियां। जेका रोजी मुंहिंजी लिखियल ई जेल में, दालमानी जेल जी, हाणे बंगलनि में रहण वारो रईस ज़मींदार, पर जेल जी रुखी मानी दाल उहा खाइणी हुई, नसीब मुंहिंजो खाइणो सो खाइण आयो आहे। पुट हर दाणे ते लिखियल आहे त जंहिंजी रोज़ी जिते लिखियल आहे उते उनखे पहुचणो आहे, उहा पंहिंजी रोज़ी खाइणी आहे। जेका शइ मुंहिंजे नसीब में लिखियल आहे उहा हे न खाईंदो, जेका शइ हिन जे नसीब में लिखियल आहे उहा हे न खाईंदो। जेका शइ जेका औरत मुंहिंजे निकाह में लिखियल आहे उन सां काइनात जी बि का बि ताक़त गॾिजी पवे, पर उन सां ॿियो को निकाह नथो करे सघे। जेका मुंहिंजे मुक़द्दर में लिखियल आहे सां मूंखे मिलंदी, जेका ॿिए जे मुक़द्दर में लिखियल आहे सां मूंखे वरी कीअं मिलंदी? उन ॻाल्हि सम्झ में अचे थी? इहा वंड रब जी आहे। हा, इन मां इहो मक़सदु न आहे त तव्हां कोशिशि न कयो, इन मां मक़सदु इहो न आहे त भला हाणे अल्लाह ताला जेका लिखी आहे असां पाणे मिलंदी, हाणे न कोशिशि कयूं, न कुझु घर में वेही रहा कुंड में अल्लाह पाणे ॾींदो, न।
वअलैसा लिल इंसानि इल्ला मा सआ। इंसान जे हथ में ॿियो कुझु बि न आहे सवाइ कोशिश जे। माण्हू कोशिश कंदो, माण्हू खे कोशिश करणी आहे त हीअ शइ हासिल कयां, हीअ शइ मूंखे मिले। कोशिश करणु माण्हू जे मथां ज़िमेदारी आहे। बाक़ी अॻियों छा थो थिए, नतीजो कहिड़ो थो निकिरे, फैसलो उहो थींदो जेको अल्लाह चाहींदो। ॾिसो मुंहिंजो मिसाल, वरी मिसाल खे सम्झाइण जे लाइ, मुंहिंजो घर आहे, चौधरी वारी मुंहिंजो घर आहे, उन में खट आहे, कुर्सी आहे, टेबल आहे, जेकी कुझु पियो उहा मुंहिंजी शइ आहे। उहा खट मां अंदरि रखां, ॿाहिरि रखां, या खट ॿाहिरि कढी छॾियां, मर्ज़ी मुंहिंजी हलंदी। तव्हां मूं वटि महिमान थी आयो, मसलन मोदी साहब मूं वटि महिमान थी आयो। हाणे महिमान थी आयो त इहो वरी घर में हुकुम हलाए, हीअ खट ते हिनखे भॼ, हीअ खट ते वेठो। सिंधी में चवंदा आहिनि आई टांडे का थी वई पहुचाई। महाचंद्र मोदी साहब तूं आयो को बाबा में महिमान आई बटे के मामी जा खा ॻाल्हि करणी थी त कर बहनो। घर मुंहिंजो आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे, पर मुंहिंजे घर में फैसलो मां कंदुसि या मौलवी कंदो। जवाबु चवंदा आहियो भई तव्हांजो घर, मुंहिंजो घर न आहे, तव्हांजो घर आहे। तव्हांजे घर में मिसाल मां महिमान थी अचां ऐं मां चयो हुकुम हलायां त हीअं न कर, हीअं कर, तूं चवंदे साईं महिरबानी कर, पंहिंजो हुकुम वञी पंहिंजे घर हलाइजांइ। हे मुंहिंजो घर आहे, हिन में हुकुम मुंहिंजो हलंदो आहे कि न? जी, हीअ जेका काइनात आहे न, इन जो मालिक अल्लाह हुआ, हुकुम बि अल्लाह जो हलंदो या तुंहिंजो हलंदो? हाणे तव्हां कामयाब चाहियो त मुंहिंजो हुकुम छो थो हले, मां जीअं चाहियां थो ईअं छो थो थिए? भई तूं त आहीं टंडे खां आयो, वरी पहुची थो थियण जी कोशिशि करी। तूं रब जो ख़ल्क़ रही, तूं पाण रब जे टुकरनि ते पलचण वारो आहीं। तुंहिंजो हुकुम न हलंदो, हुकुम हलंदो जेको मालिक ऐं ख़ालिक आहे। कंहिंजो हुकुम हलंदो? अल्लाह जो हुकुम हलंदो। जॾहिं अल्लाह जो हुकुम हलंदो त पोइ तव्हां परेशान छो था थियो, तव्हां तंगी छो था थियो, तव्हां ग़लती छो था कयो? जेको फैसलो रब कंदो उहो ई थींदो ऐं उन में ई तव्हांजे लाइ भलाई हूंदी। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो माण्हू चाहींदो आहे त हीअ शइ मूंखे मिले, पोइ ज़िद कंदो आहे मौला वारो कर हीअ शइ ॾिजांइ, पोइ भॼंदो डुकंदो वॾेरे वटि ऑफिसर वटि हेॾे होॾे पुछड़ियूं पियो हणंदो त इहा शइ मूंखे मिले। पर थींदो ईअं जीअं अल्लाह चयो। मुझे पूरो ध्यान कयो, मां मिसाल हिकिड़ो नंढड़ो ॿारड़ो आहे, नंढड़ो सगीर ॿारड़ो आहे। उन ॿारड़े जे अॻियां हिकिड़ो टांडो चिमके जो पियो, टांडो उर्दू में चवंदा आहिनि अंगारा, सिंधी में चवंदा आहिनि टांडो ऐं अरबी में चवंदा आहिनि शोला। उहो शोलो चिमके जो भरे थो पियो। नंढड़ो ॿारु जेॾीमहिल उन शोले खे ॾिसे थो न चिमकंदे, चए थो भली शइ आहे, ॾिठो कहिड़ी चिमके जी पई आहे खा। ऐं ॿार जी आदत आहे त जेका शइ हथ में विझंदो आहे उहा वात में खणी विझंदो। जी, ॿार जी आदत आहे, जा शइ हुनखे नज़र ईंदी न उहा खणंदो ऐं वात में विझंदो। हाणे टांडो साम्हूं चिमके थो पियो, ॿारड़ो चए थो अल्लाह इहा भली शइ आहे, इहा खणा, इन सां खेॾां, इनखे हथ लायां, इनखे वात में विझां। पर माउ जी बि नज़र आहे ॿार ते। ॿारड़ो वञे थो वेठो, माउ पोइ थी हटाए, वरी ॿारड़ो वेठो थो वञे, माउ पोइ थी हटाए। ॿार अची थो रोए, रड़ियूं करे, दाऊं करे, ओ मां छॾ, मां इहा शइ खणा, ओ मां छॾ इहा खणा। मां सोरी हुनखे पोइ हटाई। ॿार हथ वेठो थो करे, मां हुनखे पोइ हटाई।
हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त माउ पंहिंजे बच्चे जी सॼण या दुश्मन ख़ैर ख़्वाह या बदख़्वाह भलो थी सोचे या ख़राब थी सोचे ॿार जे ज़हन में इहा शइ जेका चिमके थी ॿहके थी या भली का शइ आहे पर ॿार खे इहा ख़बर नाहे हथ विझंदसि त हथ सड़ंदो वात में विझंदसि त चप सड़ंदो ज़बान सड़ंदी पर ॿार खे उनजे नुक़सान जी ख़बर नाहे ॿार उनजे ज़ाहिर चमक दमक खे उनजे तिजले खे चिमके खे चुमके खे ॾिसे थो पर जेको उन में नुक़सान छुपियल आहे उनजी ॿार खे ख़बर नाहे इन जे करे माउ उनखे पोइ हटाए थी उहा शइ उनखे नथी ॾिए त उन में उहा ॿार जी ख़ैर ख़्वाही आहे ॿार जी भलाई आहे ॿार जो फ़ाइदो आहे अंदरि ॿार जे लाइ बुरो नथी सोचे भलो सोचे सम्झो ॻाल्हि कॾहिं कॾहिं असांखे बि ज़िंदगी में अहिड़ियूं कई शयूं चिमकंदे नज़र ईंदियूं आहिनि चिमकंदे नज़र ईंदियूं असां वरी ॿार वांगुरु ज़िद कंदा आहियूं इहा शइ मूंखे मिले इहा शइ मूंखे मिले पोइ भॼंदा आहियूं डोड़ंदा आहियूं हथ पेर हणंदा आहियूं कोशिशि कंदा आहियूं इहा शइ मिले पर उहा शइ न मिलंदी आहे अलाह उहा शइ असांखे न ॾींदो आहे मुमकिन आहे इहा शइ उन टांडे वांगुरु साड़ण वारी हुजे त अल्लाह अकबर कबीर कुरान मजीद में हिकड़ी जाइ ते अल्लाह तबारक व तआला जल्ल शान फरमायो आहे त तव्हां कॾहिं के शइ खे पंहिंजे लाइ भलो सम्झंदा आहियो ॾिसो ही कुरान जी आयत असां अन तकरहु शैयन वहुव खैरुल लकुम तव्हां कंहिं ॻाल्हि खे नापसंद कयो था त इहा शइ सुठी न आहे इहा शइ मूंखे न मिले वहुव खैरुल लकुम ऐं इहा तव्हांजे लाइ भली आहे असां अन तकरहु शैयन तव्हां कंहिं शइ खे ख़राब सम्झो था बुरो सम्झो था चओ था इहा शइ मूंखे न अचे मूंखे न मिले पर रब फरमाए हुआ खैरुल लकुम इहा शइ तव्हांजे लाइ भली हुजे त वअसा अन तुहिब्बू शैयन वहुव शर्रुल लकुम तव्हां कंहिं शइ खे पसंदि कयो था इहा शइ भली आहे या मूंखे मिले इहा शइ वाजिब भली आहे पर तव्हांखे ख़बर न आहे वहुव शर्रुल लकुम इहा शइ तव्हांजे लाइ पुछड़ी आहे बुरी आहे फ़ाइदे में न आहे तव्हां जेके सुठो था सम्झो अल्लाह वटि इहा शइ सुठी न हुजे त तव्हांखे कहिड़ी ख़बर अॻिते फरमाए थो वल्लाहु यअलमु व अंतुम ला तअलमून अल्लाह ॼाणे थो पर तव्हां नथा ॼाणो उन टांडे जे साड़ण खे अंबा ॼाणे पई ॿार न पियो ॼाणे अल्लाह फरमाए थो तव्हां नथा ॼाणो मां अल्लाह ॼाणां थो बस अॼु खां वठी दिलि में इहो फ़ैसिलो कयो दिलि में इहो फ़ैसिलो जे मोमिन आहे रब जे क़ुरान खे मञंदो अल्लाह जे फरमान खे मञंदो इहो दिलि में फ़ैसिलो कयो जेका रब वंड विरासत ठही आहे उन ते राज़ी रहे जे थोरो मिलियो आहे त सब्र करो जे घणो मिलियो आहे त शुक्र करो जे तव्हां खां वधीक कंहिं ॿिए खे मिलियो आहे त रब जे रज़ा ते समझी वियो वो फ़क़ीर जो वण जे हेठो सुतो पियो हेठि ॾिठई वल हुई छाहे जी नंढड़ी वल हेॾो छांव ऐं मथे वण हुयो उन में वरी मेवो हेतिरो बीठो जे मुंहिंजा मौला इंसाफ़ त न कयो अथई हेॾो वॾो वण मेवो वरी हेतिरो हेतिरी वल हेॾो मेवो इंसाफ़ त न कयो अथई जेको वण आहे उन में मेवो वॾो वॾो हुजे हा न ऐं जे वल नंढड़ी आहे त मेवो बि नंढड़ो हुजे हा बोला इंसाफ़ त न कयो अथई त इहो सोचे पियो दिलि में त हवा जो झूठो आयो उहो मथो मेवो वञी
ठका लॻुसि टिकण सुभान अल्लाह जे बस बस मौला ॻाल्हि सम्झ में अची जेको कयो अथई सही कयो अथई सुभान अल्लाह जेको कयो अथई तो जेको फैसलो कयो अथई उहो भलो कयो अथई हाणे इहो एॾो वॾो मेमो मुंहिंजे मथां किरे आहे समझो था न कॾहिं कॾहिं इंसान खे चोट लॻंदी आहे त पोइ ख़बर पवंदी आहे त ख़ैर छा आहे शर छा आहे भलाई छा आहे बुराई छा आहे पर दाना उहो आहे जो चोट खाइण खां अॻु में ई सुधरी वञे सम्झी वञे त जेको रब मुंहिंजे लाइ फ़ैसिलो कयो आहे सो मुंहिंजे लाइ भलो अलाह जे फ़ैसिले ते राज़ी रहिबो रब जे फ़ैसिले ते राज़ी रहिबो घटि या वधीक सब्र ऐं शुक्र सां रहिबो इहो रस्तो तव्हांखे नसीब थियो जो अल्लाह जी दोस्ती ऐं रब जी विलायत सुभान अल्लाह फिल क़ुरान अज़ीम नफ़री वइयाकुम बिमा फ़ीहि मिन आयाति व ज़िक्रिल हकीम अक़ूलु क़ौली हाज़ा वअस्तग़फ़िरुल्लाह अल-अज़ीम ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फ़िरूहु